खेंजू लॻ रेती जो रहवासी नौजवान सब्ज़र बुटी ट्रैक्टर ट्राली जे हेठां अची फोत थी वियो, जंहिंजे जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ खिसी मिटी मां हवाले कयो वियो। ओबाड़ो ॾहर की शुगर मिल तां पंहिंजे मॾु खणण लाइ वियो हो। वाट्सन ॿुधायो त नौजवान पंहिंजे ट्रैक्टर हेठां हेठि लही बीठो त ॿिए ट्रैक्टर जे टकर लॻण सबबु किरी पियो, जंहिं मथां ट्रैक्टर ट्राली चढ़ी वई ऐं हू ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। रेती में संदसि जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो। कराची खां लाहौर वेंदड़ शालीमार एक्सप्रेस रेलगाॾी जो नवाबशाह भरिसां बुछेरी रेलवे स्टेशन वटि ब्रेक व्हील मां निकिरी वई ऐं उते रेलवे लाइन ते कमु कंदड़ 22 वरनि जे ख़ादिम हुसैन आरई खे लॻी, जेको शदीद ज़ख़्मी थी पियो। खेसि बुछेरी अस्पताल में इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण खां पोइ PMU अस्पताल नवाबशाह आंदो वियो। जमेदार अहमद अली जामड़ो ॿुधायो त जेका व्हील मां ब्रेक निकिरी आई उहा अटकल 10 किलो वज़नी आहे, उन जे करे हिनखे शदीद ज़ख़्म रचियो आहे। हुन ॿुधायो त अहिड़ा हादसा अॻु बि थी चुका आहिनि। खेंजू खां शहर तरफ़ वेंदड़ पुल इंतिहाई वज़नी मशीनरी गुज़रण करे टुटी पई, जंहिं सबबु इलाइक़े वासियुनि जो शहर सां राब्तो कटिजी वियो आहे। रहवासियुनि खे अचवञ में वॾी ॾुखियाई पैदा थी वई आहे, जंहिं करे खेंजू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आमदरफ़्त मुकमल बंदि थी वई आहे। रहवासियुनि पारां अकरम मंगरे, लतीफ़ मंगरे ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खेंजू रोड तां निजी कंपनियुनि जे वज़नी मशीनरी गुज़रण करे पुलूं टुटी पयूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त टुटल पुल जी जल्द मरमत कराए ॾिनी वञे। गढ़ी यासिन भरिसां गाहेजा थाणे जे हद घर पांजा में मारवाड़ी बिरादरी ॿिनि धुरनि में हलंदड़ संवादी तकरार तां 3 हथियारबंदनि ॻोठ आबाद भरिसां घर पांजा ते चढ़ाई करे सीधी फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण जे नतीजे में नौजवान औरत मुस्मात ज़रीना ज़ाल लियाकत मारवाड़ी ऐं संदसि 4 वरनि जी न्याणी आबदा मारवाड़ी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वॾे ज़ख़्मियुनि खे गढ़ी यासिन अस्पताल आंदो वियो, जिते नींगरी ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वई। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ नींगरी जो लाश वारसनि हवाले कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk